अल्लाह जे नाले सां जेको वॾो मेहरबान ऐं रहम कंदड़ आहे। ऐं वेड़जी सेड़जी सुम्हण वारा, रात जो निमाज़ में बीहंदो कर, सवाइ कंहिं थोरे वक़्त जे। रात जो अधु या इन मां कुझु घटि कर, या इन में कुझु वधाए, ऐं क़ुरान खे खूब ठाहे ठाहे पढ़। असां तो ते ॾाढो ॻरो कलाम नाज़िल करण वारा आहियूं। हक़ीक़त इहा आहे त रात जो उथण नफ़्स ते ज़ाब्तो रखण लाइ ॾाढो काराइतो आहे, ऐं क़ुरान सही तरह पढ़ण लाइ बि ॾाढो मुनासिब आहे। ॾींहं जो त तो लाइ घणा कम कारियूं आहिनि। पंहिंजे रब जो नालो यादि कंदो कर ऐं सभिनी खां पासीरो थी उन जो ई थी वञ। हू ओभर तोड़े ओलह जो रब आहे, उन खां सवाइ ॿियो को बि माबूद कोन्हे। तंहिं करे उन खे ई पंहिंजो कारसाज़ बणाए। ऐं जेकी ॻाल्हियूं माण्हू कनि था तिन ते सब्र कर, ऐं खाउन सुहिणे नमूने में धार थी वञ, ऐं उन्हनि कूड़ो